हाँ तो बख्शाणी पोइ हीअं खणी कंदासीं। मूंखे ॻाल्हि कई त तव्हां जेका रिपोर्ट मोकिली सिंधी लिपीअ जे बारे में उहा मूंखे ॾाढी वणी। रिपोर्ट में इहो सही लिखियलु आहे त जेकॾहिं असांखे सिंधी बचाइणी आहे त हिकिड़ी ॿी लिपि बि असांखे अख़्तियार करणी पवंदी जेका थींदी रोमन लिपि। इन सां छा थींदो त असांजा जेके सिंधी परदेस में रहनि था जिन खे ॿी का अंग्रेज़ी का सा लिपि नथी अचे, रोमन खां सवाइ ॿी का लिपि नथी अचे, त उहे घटि में घटि सिंधी रोमन जे तरीक़े ज़रिए ई सिखी सघंदा, ॻाल्हाए सघंदा ऐं असांजे सिंधियत जो कुझु सिंधियत ॿोलीअ जो कुझु आईंदह रहंदो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? सावलानी साहिब, मूं रिपोर्ट बि इन ख़्याल सां ई त ठाही। अॼु जॾहिं अंग्रेज़ रोमन लिपि अपनाए सघनि था, जर्मन अपनाए सघनि था रोमन लिपि, स्पेनिश अपनाए सघनि था रोमन लिपि, त असीं छो न अपनायूं? घटि में घटि इन सदके विलायत में रहंदड़ सिंधी त पढ़ी सघंदा। मूं रिपोर्ट ठाही तव्हांखे ॾिनी आहे। तव्हीं बिल्कुलु सही था चओ। ईंदड़ हफ़्ते जेका असांजे ट्रस्टीज़ जी मीटिंग थींदी कॉलेज जी, मां उते ई सुवालु रखंदुसि ऐं उन्हनि खे ज़हन कराईंदुसि त असांखे पंहिंजे कॉलेज में रोमन लिपीअ जे ज़रिए ॿारनि खे सिंधी पाढ़णु घुरिजे, जीअं असांजा ॿार अॻियां हली पंहिंजे ॿोलीअ खां वांझियल न रहनि। हा, त हिकु ॿी ॻाल्हि थी चई मूं प्रोफेसर बख्शाणी, त ही जेका मां ॿुधां पियो छबलाणी जे बारे में, उहो छा ॻाल्हि आहे? मूंखे ॾाढियूं शिकायतूं पियूं अचनि स्टूडेंट्स वटां। छबलाणीअ जे बारे में? हा, छबलाणी जे बारे में। ऐं ॻाल्हि हीअ आहे त छबलाणी त हिकु तमामु सुठो प्रोफेसर आहे, क़ाबिल प्रोफेसर आहे, ॾाढो प्यारो प्रोफेसर आहे। इन में को शक कोन्हे, पर स्टूडेंट्स दाऊं था कनि त हू हर लेक्चर में ही हू करे थो ॻाल्हाए। जॾहिं न हू ही करे थो ॻाल्हाए त स्टूडेंट्स जो अटेंशन थो वञे। न त छा थो थिए त जेकॾहिं ही अहिड़े नमूने जी ॻाल्हि ॿोल न हुजे त उन्हनि जो अटेंशन रहे कोन थो, कॉन्सेंट्रेशन रहे कोन थो ऐं बिल्कुलु पढ़ी कोन था सघनि। न, पर मूंखे त स्टूडेंट्स जे दाउनि जे पुठियां को ध्यानु त ॾियणो पवंदो। मां माठ करे त कोन बीहंदुसि, आख़िर प्रिंसिपल आहियां। ऐं उनजी उमिरि त थी आहे न। हा, पोइ रिटायर छो नथो करे? रिटायर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे, पर प्रोफेसर ॾाढो क़ाबिल अथव, पंहिंजे सब्जेक्ट में बिल्कुलु मास्टर, ऐं अहिड़ो त एडमिनिस्ट्रेटर आहे छा, कॉलेज संभाले, कॉलेज जी हॉस्टल संभाले। जेकॾहिं इहो कमु मूंखे मिले त मां त 1 महीने में भॼी वञा। तमामु क़ाबिल माण्हू अथव। हा, त पोइ ठीकु आहे, असीं हुनजी इहा कंटिन्यू रखूं, पर पोइ हुनखे सम्झायो त हू करणु बंदि करे। उहो सम्झाईंदोसांसि। हा, त ॿी ॻाल्हि थिए कंहिं में मां जेका ॿुधां पियो त मैडम सबनाणी ऐं प्रोफेसर छबलाणीअ जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि। मैडम सबनाणी? हा, ऐं प्रोफेसर छबलाणी जी। इहा त नई ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे न साईं, यानी ॻाल्हि जेका कजे। हा, चओ। इहो त पूरो थो करे त हिन उमिरि में बि असांजो प्रोफेसर छबलाणी नॉर्मल। पर हिन सां कॉलेज जो नालो ख़राबु थींदो। ऐं इन में नालो वालो ख़राबु कोन थींदो। इहे जेके कॉलेज जा छोकिरा आहिनि न, हमेशह प्रोफेसरनि जे पुठियां हूंदा आहिनि, उन्हनि खां पुठियूं त छॾाए कोन सघिबी। ऐं जेकर उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधबियूं त कॉलेज ईअं हलंदी छा? इहे ॻाल्हियूं पियूं हलंदियूं न, पर कुझु करणु त खपे। इन जे लाइ कुझु करणु त खपे। तव्हीं हिननि खे सम्झाइजो त हिन जो ऐं हुन जो अॻिते ईअं न थिए। जो ऐं हुन जो ईअं न थिए। मूं सम्झो मतिलबु त छबलाणी ऐं सबनाणीअ जो हिन खां पोइ न थिए, अहिड़ियूं ॻाल्हियूं न थियनि। हा, मां सम्झाईंदो। महिरबानी।
नमस्ते मुंहिंजा सिंधी साथियो। हाणे मां ॾिठो सिंधु कला मंदिर जो मशहूरु सिंधी नाटक छोरा अॻियां पोड़ा पुठियां। इहो ऐं कालो को नाटक जो जले कयो वियो अलबुस्तान रोटाना होटल दुबई में। अवां जो थोरो वक़्तु वठी मां खे दुबई बाबति ऐं दुबई में थींदड़ असांजे सिंधी प्रोग्रामनि बाबति कुझु ॿुधाइणु चाहियां थो। दुबई में सिंधी भाटिया क़यामनि खां आहिनि। शायदि 100-150 साल या वधीक बि सिंधी भाईबंद ऐं आमिल विरहाङे खां पोइ आया। दुबई अॼु खां 40 साल अॻु तमामु नंढो पोर्ट हो, पर जेका तरक़ी गुज़िरियल 40 सालनि में थी आहे उहा क़ाबिले ज़िक्र आहे ऐं विरले कंहिं शहर या मुल्क में थी हूंदी। इन तरक़ीअ में हिंदुस्तानियुनि जो यानी ख़ासि सिंधियुनि जो हथु रहियो आहे। उन लाइ हिते जा शेख ऐं मकानी माण्हू हिते रहंदड़ हिंदुस्तानियुनि जी साराह कंदा आहिनि। हिन वक़्तु अमीं ॾिसी रहिया आहियो दुबई में खाड़ीअ जे ॿिए तरफ़ यानी देरा जूं ऊचियूं ऊचियूं इमारतूं। हिन खाड़ीअ खे मकानी ॿोलीअ में खोड़ ऐं अंग्रेज़ीअ में क्रीक चवनि। हिन क्रीक जो वॾो हथु रहियो आहे दुबई जे तरक़ीअ में ऐं दुबई जे वापार वधाइण में। वॾा वॾा ॿेड़ा या लांचूं ऐं नंढा जहाज़ लंगर कंदा आहिनि हिन खाड़ीअ में। उहे माल खणी अचनि खणी वञनि दूर दराज़ मुल्कनि में, जिन में अचनि था नार जा ॿिया मुल्क जीअं कुवैत, बहरीन, ईरान। उन खां सवाइ हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं अफ्रीका जे मुल्कनि सां मालनि जी आमद रफ़्त थिए। दुबई में अटकल 30,000 सिंधी थींदा। इन्हनि अंगनि अखरनि में मां ग़लति बि हुजां। ख़ैर, सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, सिंधी रीतियूं रस्मूं या कल्चर बचाइण जी ख़्वाहिश दिलि में रखी असीं वक़्तु वक़्तु हिते कार्यक्रम या प्रोग्राम पेश कंदा रहंदा आहियूं, जंहिंमें असांखे हिते जा सिंधी वापारी पूरो सहयोग कंदा आहिनि, जंहिं लाइ उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हर साल चेटीचंड जो मेलो लॻाईंदा आहियूं ऐं वक़्तु बि वक़्तु नाटक मंडलियुनि खे घुराए हिते नाटक पेश कंदा आहियूं। ॿियूं के सिंधी हस्तियूं जॾहिं दुबई में अचनि त उन्हनि जा प्रोग्राम रखजनि था। मक़सदु इहो आहे त जीअं सिंधियुनि खे सिंधी हुअण जो अहसासु थिए ऐं सिंधी हुअण में फ़ख़ुरु थिए। खेनि इहा ख़ातिरी हुजे त सिंधी हर खेत्र में ॿियनि सां बर मेचे सघनि था। हिन मक़सद ऐं हिन जज़्बे सां रोज़मरह जे ज़िंदगीअ जे मश्ग़ूलियुनि मां थोरो वक़्तु कढी सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, सिंधी कल्चर या थोरे में सिंधियत जे हिन महायज्ञ में पंहिंजो निमाणो योगदान ॾियण जी कोशिशि था करियूं, जा उमेद त क़बूल पवंदी ऐं अॻिते बि अव्हां जो साथ ऐं सहकार इन क़िस्म जे कार्यनि में मिलंदो रहंदो। महिरबानी।